लाज़मी पासे मांखे अपडेट कंदा हलूं। मीरपुर माथिलो मां चौपाई माल जी पीड़ी में कोरोना SOP ते अमल न थियो आहे। कोरोना फैलजण जो ख़दशो आहे। पुलिस जो माल पीड़ी के प्रोटोकॉल मिलियल आहे। मास्क खां सवाइ माण्हू माल पीड़ी ते अचण लगा। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचे पिया। मीरपुर माथिले में चौपाई माल जी पीड़ी में कोरोना SOP ते अमल न थियो आहे। कोरोना फैलजण जो ख़दशो वधी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर माथिले में लतीफ़ वसीर खां। लतीफ़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मासिलो निसार पंप वेझो चौपाई मालपीड़ी है जिते SOP ते अमल न थी सघियो आहे। उन सां गॾोगॾु चौपाई मालपीड़ी के पुलिस प्रोटोकॉल मिलियल आहे। हालांकि कुछ वक़्त अॻु में सरकार पारां जंहिंमें होम डिपार्टमेंट नोटिफिकेशन जारी कयो त SOP ते अमल करायो वञे। ही तमामु वॾी शहर जे शहर में चौपाई मालपीड़ी आहे जिते SOP ते अमल न पियो थिए। वॾी तादाद में हजूम आहे, कोई डिस्टेंस न आहे, कोई मुफ़ासिलो न आहे। माल जे पीड़ी में जेकी ख़ासि तौर ते मुख़्तलिफ़ सूबनि जा माण्हू बि हिते अचनि था, पर उन सां गॾोगॾु SOP ते अमल न आहे सघियो। इहो बि ख़दशो आहे त कोरोना जे वधण जो बि ख़दशो आहे ऐं मालपीड़ी इंतज़ामिया पारां बि इन ते को बि अमल न आहे करायो वियो। हालांकि इन सां गॾु जेका SSP ऑफिस बि आहे उन्हनि खे इन ते अमल न आहे करायो। नए ज़िले में अमल करायो आहे SOP ते। उन सां गॾोगॾु फोटेजनि में वाज़े ॾिसी सघिजे थो त हीअ जेका चौपाई मालपीड़ी आहे उन्हनि खे पिण पुलिस प्रोटोकॉल में पुलिस जी गाॾियूं हुते बीठल आहिनि। उन बावजूद बि जिथे हज़ारे माण्हुनि जो हजूम आहे उन्हनि खिलाफ़ का बि कार्रवाई न थी सघी। ही मीरपुर माथिलो में जेका चौपाई मालपीड़ी आहे जंहिं सिंध सरकार जे हुकुमनि खे हवा में उॾाए छॾियो आहे। जी, महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।